हिते मूं वटि कुझु शिकिलूं आहिनि जेका खॿे पासे ॾे बि आहिनि ऐं सॼे पासे ॾे बि आहिनि। ऐं खॿे पासे वारियूं शिकिलूं हिकु ख़ानदान जो हिसो आहिनि जंहिंखे असां पॉलीगॉन्स चऊं था, ऐं सॼे पासे वारियूं शिकिलूं जेको आहिनि उहो उन ख़ानदान जो हिसो न आहिनि। त इन्हनि खॿे पासे वारी शिकिलनि में ऐं सॼे पासे वारी शिकिलनि में कहिड़ो फ़र्क़ु आहे? उहा कहिड़ी शइ आहे जेका इन्हनि खे, जेका खॿे पासे ते आहिनि उन्हनि खे पॉलीगॉन बणाए थी ऐं उन ख़ानदान में आणे थी, ऐं उहा कहिड़ी शइ आहे जेका सॼे पासे वारी शिकिलनि में न आहे, जेका उन्हनि खे इन ख़ानदान मां ख़ारिज करे थी? मां तव्हांखे चवंदुमि तव्हां वीडियो खे पॉज़ कयो ऐं उन्हनि क़ाइदनि खे ॻोल्हण जी कोशिशि कयो। अगरि तव्हां सही नमूने सोचियो हूंदो ऐं इनखे गौर फ़िक्रु कयो हूंदो, तव्हां हिकु शइ ॾिठी हूंदी त जेके खॿे पासे वारियूं शिकिलूं आहिनि उन्हनि में सिधियूं लकीरूं आहिनि ऐं सॼे पासे वारी लकीरुनि में गोल दायरा आहिनि या सिधियूं लकीरूं न आहिनि। त मतिलबु हिकु क़ानून त इहो आहे त इहे जेके पॉलीगॉन फैमिली में आहिनि उहे सिधी लकीरुनि जा ठहियलु हूंदा आहिनि, यानी स्ट्रेट लाइन्स जा ठहियलु हूंदा आहिनि ऐं उन्हनि में अंदरि को बि कर्व न हूंदो आहे। पर छा इहो वाहिद क़ानून आहे? अगरि इहो क़ानून हुजे हा त हीअ जेका शिकिल आहे जंहिंमें सभु सिधियूं लकीरूं आहिनि ऐं या मथीं शिकिल जंहिंमें सभु सिधियूं लकीरूं आहिनि, या इहा हेठीं शिकिल जेका झंडे वांगुरु आहे इन में बि सभु सिधियूं लकीरूं आहिनि, त इहे शिकिलूं छो हिसो न आहिनि पॉलीगॉन जो? त मतिलबु इन खां अलावा बि ॿिया बि क़ानून आहिनि ऐं अचो त उन्हनि खे ॾिसूं। अगरि असां सॼे पासे ते हिन शिकिल खे ॾिसूं ऐं खॿे पासे ते हिन चौकुंडे खे ॾिसूं त इन ॿिन्हिनि में हिकु नंढिड़ो फ़र्क़ु आहे, ऐं उहो इहो आहे त हे जेका सॼे पासे वारी शिकिल आहे इहा खुलियल आहे ऐं खॿे पासे वारी बंदि आहे, यानी क्लोज़्ड आहे। त मतिलबु हिकु क़ानून त इहो बि थी सघे थो त इहो जेके शिकिलूं जेके पॉलीगॉन आहिनि उहे बंदि हूंदियूं आहिनि, जीअं हे तीर वारी शिकिल आहे इहा बि बंदि आहे, ऐं ॿियूं बि जेके शिकिलूं आहिनि पॉलीगॉन जे अंदरि उहे सभु बंदि आहिनि। मतिलबु त पॉलीगॉन्स उहे शयूं हूंदियूं आहिनि या उहे शिकिलूं हूंदियूं आहिनि जेके क्लोज़्ड हूंदियूं आहिनि, बंदि हूंदियूं आहिनि ऐं सिर्फ़ु सिधी लकीरनि जूं ठहियलु हूंदियूं आहिनि। छाकाणि त हे जेको सर्किल हुयो असां वटि इहो बि त बंदि हुयो, क्लोज़्ड हुयो, पर इहो लाइन सेगमेंट्स जो यानी सिधी लकीरनि जो ठहियलु न हुयो। ऐं साॻे तरीक़े सां इहे ॿई सेमी सर्किल बि असां वटि सिधी लकीरनि जा न आहिनि ठहियलु, इन करे इहे पॉलीगॉन न आहिनि। हाणे असां वटि क़ानून आहे त क्लोज़्ड बि हुजे ऐं सिधी लकीरनि जो ठहियलु हुजे। जीअं असां वटि हीउ चौकुंडो आहे जेको सिधी लकीरनि जो ठहियलु आहे ऐं बंदि बि आहे, ऐं साॻे तरीक़े सां हीअ तीर वारी शिकिल बि आहे। पर अगरि मां सॼे पासे ते अचां त हीअ जेका शिकिल आहे मां हिनखे ॾिसां त इहा बंदि बि आहे ऐं सिधी लकीरुनि जो बि ठहियलु आहे ऐं बंदि बि आहे ऐं ॿ खाना ठाहे थो। ऐं हीअ जेका हेठीं तस्वीर आहे इहा बि कंहिं हद ताईं बंदि आहे, बसि थोरी हिकिड़ी लकीर निकितल अथसि। त इहे कहिड़ो अहिड़ो क़ानून थी सघे थो जंहिंजे करे इहे ॿई पॉलीगॉन मां निकिरी था वञनि? ऐं उहो क़ानून आहे त जेको बि कर्व हुजे उन शेप में उहो सिंपल हुजे, यानी सादो हुजे। सिंपल कर्व जो मतिलबु हूंदो आहे त उन कंहिं बि पॉइंट तां सिर्फ़ु ॿ एंगल्स निकिरनि। उन मां जीअं हाणे हे पॉइंट आहे इन मां ॾिसो तव्हां हिकु ॿ ऐं टे लकीरूं निकिरनि थियूं, ऐं साॻे तरीक़े सां हेठि बि ॾिसो त इन पॉइंट मां हिकु ॿ ऐं टे लकीरूं निकिरनि थियूं। त मतिलबु उहा शिकिल पॉलीगॉन हूंदी आहे जंहिंमें हर पॉइंट तां ॿ लकीरूं निकिरनि, चाहे ॿई निकिरंदियूं, छाकाणि त उहा लकीर बंदि थियणी आहे, उहा शिकिल बंदि थियणी आहे। त हर उहा शिकिल जंहिंमें अंदरि सिर्फ़ु ॿ लकीरूं निकिरनि कंहिं बि पॉइंट तां ऐं ईअं खाना न ठाहींदी, उहा सिधी लकीर ठाहींदी ऐं सिधो क़िस्म जो तस्वीर ठाहींदी, त उनखे असां पॉलीगॉन चवंदा आहियूं। त मतिलबु इहे टे क़ाइदा आहिनि जंहिंमें उहो सिंपल हुजे उनजी लाइन, उहो पाण स्ट्रक्चर क्लोज़्ड हुजे ऐं सिधी लकीरुनि जो ठहियलु हुजे, तॾहिं ई उहो पॉलीगॉन थींदो।